बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो एक्सेल अकेडमी ऑफ कंप्यूटर साइंस। मां आहियां ख़लीक फयाज़। असां फ़ॉन्ट ग्रुप MS ऑफिस में करे चुका आहियूं। अॼु असां पैराग्राफ ग्रुप पढ़ंदासीं। पैराग्राफ ग्रुप जे अंदरि असां जेके मुख़्तलिफ़ पैराग्राफ जे बारे में ऑप्शन्स आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं। हाणे हीअ सभ खां पहिरियों जेको ऑप्शन आहे हिनखे असां सॾींदा आहियूं बुलेट्स लिस्टिंग जे लाइ यूज़ कंदा आहियूं। असां अगरि का बि शइ लिस्ट करणु चाहियूं था, सपोज़ के मिसाल अगर मैं हिते बुलेट्स ते क्लिक कंदुमि त हिते हिकिड़ो नंढो डॉट अची वेंदो। हाणे मां का बि हिकिड़ी लिस्ट ठाहिणु चाहियां थो, सपोज़ के नेम्स ऑफ स्टूडेंट्स लिखणु चाहियां थो या नेम्स ऑफ सब्जेक्ट लिखणु चाहियां थो, नेम्स ऑफ सब्जेक्ट्स। ठीकु आहे। हाणे मां हिते हिनखे क्लिक कंदोमांसि। हाणे बुलेट्स अची वियो। सपोज़ के मां लिखियोमांसि इंग्लिश, मैथ्स, साइंस, उर्दू, सिंधी, उर्दू, इस्लामियात, सोशल स्टडी। ठीकु आहे। हाणे मिसाल हे मां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स आहिनि जेके हिते टाइप कया आहिनि, हिनखे असां हे बुलेट्स ॾींदा आहियूं। ही बुलेट्स आहिनि, हिननि खे असां सिलेक्ट कंदासीं फ़ॉन्ट्स खे। जेके बि अखर असांजा सब्जेक्ट लिखियल आहिनि त हिन ते राइट साइड थोरो हिकिड़ो एरो आहे नंढड़ो, इहो असां खणंदासीं त इहे इन में असां वटि इलाही सारा ॿिया बुलेट्स नंढा नंढा जेके आहिनि उहे असां वटि अचनि था। मिसाल जे तौर ते हीअ ॾिसो, अगरि हिननि मां चेंज कंदुमि त ऑटोमेटिकली हेठि हिननि जा बुलेट्स चेंज थींदा था वञनि। अगरि असां हेठि ॾिसूंसि, हे डिफाइन लिस्ट लेवल आहे। लिस्ट लेवल अॻिते तव्हांखे कयूं था, मल्टी लेवल लिस्ट में सम्झायूं था कीअं थींदो। उन खां पोइ डिफाइन न्यू बुलेट्स आहिनि। न्यू बुलेट्स में ईंदासीं, हिते साइंबल्स आहिनि, इलाही सारी साइंबल्स आहिनि। कहिड़ी बि साइंबल तव्हां हितां खणी करे हुनजे अॻियां तव्हां रखे सघो था। सपोज़ के कॉपीराइट वारी जेका साइंबल आहे असां इहा खणूंसि था, इनखे अगरि असां खणंदासीं त इहा असांजे अॻियां अची। हाणे कॉपीराइट जो निशान हिते अची वियो। ओके कंदोमांसि त हिन जे अॻियां ही माना मुख़्तलिफ़ साइंबल्स आहिनि। लाज़मी न आहे कॉपीराइट जो, मूं हिकिड़ो जस्ट एग्ज़ाम्पल खयो आहे। इन खां पोइ वरी इलाही सारा डिफाइन न्यू बुलेट में ईंदुसि। तव्हां पिक्चर्स ॾिसंदुसि, हिते तव्हांखे नज़र ईंदियूं इलाही सारियूं पिक्चर्स हूंदियूं। हिते लोडिंग थियो कनि थोरो, हीअ ॾिसो इलाही सारियूं पिक्चर्स आहिनि। अगरि तव्हां हितां का बि बुलेट खणणु चाहियो था, ओके कंदासूंसि ऐं मां हिते ओके कंदोमांसि। हिते ॾिसो तव्हांजे अॻियां ही मुख़्तलिफ़ बुलेट्स चेंज थी विया। ही बुलेट्स आहिनि। उन खां पोइ आहे नंबरिंग जो ऑप्शन, 1 2 3 आहे। नंबरिंग ॾियूं था असां। इन में तव्हां वटि हे मुख़्तलिफ़ नंबरिंग जा ऑप्शन आहिनि। रोमन अंग आहिनि, ABC आहे, कैपिटल, स्मॉल वग़ैरह सभु आहे। डिफाइन न्यू नंबर फॉर्मेट आहे। सेम तरीक़े सां हिते तव्हां वटि अलफ़ बे ते से सभु मौजूदु आहिनि। अगरि तव्हां उहे खणणु चाहींदो त ऑप्शन उते उहे मौजूदु अची वेंदा। ठीकु आहे। इहे माना मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि। अच्छा, इन में ॿियो हिकिड़ो ऑप्शन आहे सेट नंबरिंग वैल्यू। हाणे हिन ते अची किथां तव्हां स्टार्ट करणु चाहियो था, ए खां स्टार्ट करणु चाहियो था, प्रीवियस लिस्ट खां स्टार्ट करणु चाहियो था, या हिते मिसाल मां लिखंदोमांसि सपोज़ कयो मां H खां स्टार्ट करणु चाहियां थो। ओके कंदोमांसि, पोइ HIJK वरी उतां खां जेका इहा लिस्ट स्टार्ट थियणु शुरू थी वेंदी। हीअ नंबरिंग थी वई। उन खां पोइ आहे असां वटि मल्टी लेवल लिस्ट। हीअ मल्टी लेवल लिस्ट आहे, माना लिस्ट विद इन द लिस्ट। हाणे इंग्लिश आहे, इंग्लिश जे अंदरि असां इंटर हणी, मां हिते टेब प्रेस कंदुमि, टेब हणंदुमि, इंटर हणी टेब हणंदुमि त लिस्ट जे अंदरि अची वेंदो। ठीकु आहे। त इंग्लिश में सब टॉपिक्स आहिनि। मिसाल ग्रामर था पढ़ायूं इंग्लिश में असां, ठीकु आहे। उन सां गॾोगॾु एक्सरसाइज़ था करायूं असां, ठीकु आहे। उन सां गॾोगॾु सपोज़ कयो हिन में असां वटि एसे आहे, ठीकु आहे। ईअं माना मुख़्तलिफ़ टॉपिक्स आहिनि जेके असां उहे कराइणु चाहियूं था। सपोज़ कयो एप्लीकेशन्स आहिनि, इहे सभु शयूं कवर थींदियूं। ठीकु आहे। त माना हीअ छा थी वियो, मल्टी लेवल लिस्ट थी वियो। ऐं अगरि मिसाल जे तौर ते असां ग्रामर जे अंदरि का ॿी टॉपिक ॾियणु चाहियूं था, इंटर हणी वरी मां टेब हणंदुमि, टेब बि हणी सघो था, या वरी हिते इंक्रीज इंडेंट ऐं डिक्रीज इंडेंट आहे। इंक्रीज हणंदो त अंदरि उनजी लिस्ट ठहंदी वेंदी, डिक्रीज हणंदो त पोइ हिते ठहंदी वेंदी, या शिफ्ट टेब हणंदो त वापसि थींदो, टेब हणंदो त लिस्ट जे अंदरि वेंदो। ठीकु आहे। हाणे हिते ग्रामर में छा पढ़ंदासीं, सपोज़ के मां लिखां थो पार्ट्स ऑफ स्पीच आहिनि ग्रामर जे अंदरि। ठीकु आहे। उन खां अलावा टेंसिस आहिनि, टेंसिस पढ़ंदासीं असां। उन खां अलावा एक्टिव वॉइस, पैसिव वॉइस आहिनि। ठीकु आहे। ईअं माना असां मुख़्तलिफ़ लिस्ट जेके आहिनि उहे ठाहे सघूं था, जीअं असांखे ख़बर पए। ठीकु आहे। हीअ थी तव्हांजी मल्टी लेवल लिस्ट। ठीकु आहे। हिन तरीक़े सां हू जेको मां तव्हांखे चयो चेंज लेवल जेका हुआ, सपोज़ के डिफाइन लेवल आहे ही। ठीकु आहे।
इन तरीक़े से माना हाणे ॾिसो असां थर्ड लेवल ते बीठा आहियूं हिन ते। हीउ जेको फर्स्ट आहे इंग्लिश ग्रामर, उन खां पोइ थर्ड लेवल आहे। हीउ त ॾिसो लेवल ऑटोमेटिकली हुन में डिफाइन थी वई आहे। ठीकु आहे, हाणे अचूं था उन खां पोइ असां वटि ऑप्शन आहे इंक्रीज इंडेंट ऐं डिक्रीज इंडेंट जो। ठीकु आहे, उहो तव्हांखे मूं लिस्ट में ॿुधायो त असां लिस्ट में बि करे सघूं था। अगरि को पैराग्राफ लिखियलु आहे तव्हांजो, तव्हां हुनजे शुरू में स्पेस ॾियणु चाहियो था त इंक्रीज इंडेंट थींदो, ऐं डिक्रीज इंडेंट वरी हुनजे शुरू मां स्पेस जेको आहे तव्हां घटाइणु चाहियो था त उहा स्पेस जेका आहे हुन में घटिजी वेंदी। ठीकु आहे, अच्छा उन खां पोइ वरी असां वटि अलाइंग हे आहे लेफ्ट टू राइट डायरेक्शन आहे ऐं राइट टू लेफ्ट डायरेक्शन आहे। ठीकु आहे, हीउ माना हीउ तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वटि कंप्यूटर में अरबिक हुजे या उर्दू हुजे या सिंधी इंस्टॉल थियल हुजे। जीअं मिसाल जे तौर ते हीउ मूं वटि इंग्लिश इंस्टॉल थियल आहे ऐं ॿियो मूं वटि हे सिंधी इंस्टॉल थियल आहे। ठीकु आहे, हाणे सिंधी जे करे हीउ जेके ॿ ऑप्शन आहिनि हिते मूं वटि ज़ाहिर थिया आहिनि। अगरि मिसाल जे तौर ते मां लिखणु चाहियां थो, हाणे ही लेफ्ट आहे माना खाॿे पासे खां लिखां थो मां द क्विक ब्राउन फॉक्स। ईअं ई वरी अगरि मां हुनखे हणंदुमि राइट टू लेफ्ट साॼे पासे खां, मां सिंधी में लिखणु चाहियां थो असांजो मुल्क सुठो आहे। ठीकु आहे, सही आहे, माना इन तरीक़े सां मां सिंधी में लिखणु चाहियां थो त मां हुनखे सिलेक्ट कंदुमि ऐं हुनखे हणंदुमि माना राइट टू लेफ्ट हणंदुमि त मां सिंधी में लिखंदुमि, ऐं जेकॾहिं मां अंग्रेजी में लिखणु चाहियां थो त लेफ्ट टू राइट हणंदुमि। ठीकु आहे, उन खां पोइ असां वटि ऑप्शन आहे सॉर्ट जो। हाणे सॉर्ट आहे, सपोज कि मां अगरि हिते नाला लिखां थो कुझु अंग्रेजी में, सपोज कि मां लिखियुमि खलीक लिखियोमांसि, फयाज़ थो लिखांसि, अहमद थो लिखांसि, सईद थो लिखांसि, जमील थो लिखांसि। ठीकु आहे, ईअं माना मां मुख़्तलिफ़ नाला लिखिया आहिनि। हाणे इन्हनि खे अगरि मां सीक्वेंस में करणु चाहियां थो त मां हिते सिलेक्ट कंदोमांसि पैराग्राफ में टेक्स्ट खे सॉर्टिंग कंदुमि असेंडिंग माना सुबुतो ओके कंदोमांसि त हे सॉर्ट थींदो, असेंडिंग थी वेंदो। ठीकु आहे, वरी इन खां अगरि मां इनखे सिलेक्ट कंदुमि त वरी हे छा थी वेंदो, डिसेंडिंग कंदासींसि त हीउ वरी उबतो थी वेंदो। ठीकु आहे, इन तरीक़े सां असां वटि हे सभु ऑप्शन आहिनि। हेडर आहे या कोन्हे का, अगरि हेडर रो हूंदी त उन सां कंदो, न आहे त वरी उन सां कंदो। ठीकु आहे, डिटेल में इन करे नथा वञूं छो त एडवांस वारो वरी जेके लेक्चर थींदा उन्हनि में वरी सभु डिटेल में वेंदासीं। ठीकु आहे, उन खां पोइ शो हाइड आहे। शो हाइड माना अगरि असां वटि कुझु बि पैराग्राफ वग़ैरह लिखियल आहिनि, हाणे हीअ जेका निशानी नज़र थी अचे तव्हांखे त इहा इंटर जी निशानी आहे। हिते इंटर प्रेस कंदुमि, टेब हणंदुमि त उन लाइ एरो ईंदो, स्पेस ॾींदुमि त उन लाइ डॉट ईंदो, शिफ्ट इंटर हणंदुमि त तव्हांखे हिते ही नज़र थी अचे। माना अगरि अहिड़ियूं के साइंस नज़र आणियूं आहिनि, असांखे ॾिसणियूं आहिनि, चेक करिणो आहे कंहिंखे, त पोइ उन लाइ असां शो हाइड खे यूज़ कंदा आहियूं। ठीकु आहे, शो हाइड खे असां इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं असांखे उहे शयूं नज़र अची सघनि। उन खां पोइ अखरनि खे अलाइनमेंट आहे खाॿे खां साॼे। सपोज कयो मां हिते अखरनि खे लिखियो आहे। ठीकु आहे, हाणे हिनखे थोरो ज़ूम मां घटि थो कयां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे। ठीकु आहे, हाणे ही खाॿे पासे आहिनि अखर त कंट्रोल एल आहे, सेंटर ते कंदासीं त हे अखर विच ते थींदा, कंट्रोल ई सेंटर जी निशानी आहे, हे खाॿे पासे कंदासीं कंट्रोल एल आहे, हाणे आर आहे। ठीकु आहे, कंट्रोल आर, कंट्रोल एल लेफ्ट साइड, कंट्रोल आर साॼे पासे, सॉरी कंट्रोल आर साॼे पासे, कंट्रोल ई वरी विच ते अची वेंदो। ठीकु आहे, ही जस्टिफाई आहे। अगरि असां जस्टिफाई खे ॾिसूं त हिते ॾिसो था तव्हांजा लेटर अॻिते पोइते आहिनि। अगरि हिननि खे सिधो करिणो त जस्टिफाई खे हणंदासीं, जस्टिफाई लो आहे, इहे इन करे जो सिंधी अखर असांजा इंस्टॉल थियल आहिनि, लो मीडियम हाई तॾहिं नज़र था अचनि। हिते असां वटि ऑप्शन हाई आहे त हाई थींदो। ठीकु आहे, कंट्रोल जे जस्टिफाई जी निशानी सिंबल शॉर्टकट की आहे कंट्रोल जे। ठीकु आहे, उन खां पोइ लाइन स्पेसिंग आहे, हिनखे 1.0 लाइन स्पेस ॾियणो आहे, 1.5 ॾियणो आहे। ठीकु आहे, 1.5 1.5 आहे, 2.0 आहे, मतिलबु लाइन जे विच में जेतिरी तव्हां स्पेस ॾियणु चाहियो था इन्हनि खे तव्हां एड स्पेस बिफोर पैराग्राफ कंदो त पैराग्राफ जे अॻु में विझी ईंदी, एड स्पेस आफ्टर पैराग्राफ कंदासीं, रिमूव कयो आहे हितां मूं, वरी स्पेस ॾींदोमांसि त पैराग्राफ खां बाद में जेका हुआ हिते विथी अची वेंदी, लाइन स्पेसिंग जेका हुआ। उन खां पोइ वरी जेको आहे असां वटि ऑप्शन आहे शेडिंग जो, अखरनि जे पुठियां जेके असां रंग वग़ैरह ॾियणु चाहियूं था त पोइ असां हुन लाइ शेडिंग यूज़ कंदासीं। ऐं उन खां पोइ असां वटि बॉर्डर आहे, टेबल जे चौधारीअ सां अगरि बॉर्डर ॾियणु चाहियूं था त पोइ हुन लाइ असां बॉर्डर यूज़ कंदासीं, टॉप बॉर्डर, बॉटम बॉर्डर, लेफ्ट बॉर्डर, राइट बॉर्डर, मुख़्तलिफ़ बॉर्डर्स आहिनि। हेॾा मां ख़तमु कयोमांसि, राइट साइड खां ख़तमु थी वियो, वरी हिनखे ई क्लिक कंदुमि त वरी वापसि अची वेंदो। ईअं मुख़्तलिफ़ बॉर्डर्स आहिनि। ठीकु आहे,
इहे जेके आहिनि असां हिन में डिटेल में जेको आहे अॻिते असां हिन खे वधीक पढ़ंदासीं बॉर्डर्स खे। तेसिताईं असांखे इजाज़त ॾींदा, इंशाल्लाह ॿिए लेक्चर सां हाज़िर थींदासीं।